पुलिस निंदो शहर लॻ पोरियत जे पुरस्कार क़तल जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। 28 दिसंबर ते थरकोल रोड ते निंदो शहर जे थाणे जे हद सनी गुनी स्टाफर कोमपरस्त अॻवान रियाज़ चांडियो जे पेट्रोल पंप ते रात जे वक़्तु सुतल अहमद अबड़ो जे पुरस्कार क़तल जा जवाबदार पुलिस तरफ़ां गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन लिस्ट में एसएसपी वदीन असलम लांगा पंहिंजी ऑफिस में घुरायल तकड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में वाक़े जा तफ़सील ॿुधाईंदे चयो त डीएसपी शहज़ाद सुमरो, निंदो थाणे जे एसएचओ असगर सिटो, डिजिटल इन्वेस्टिगेशन सेल जे इंचार्ज आरिफ जरवाल ते मुश्तमिल टीम जदीद टेक्नोलॉजी की मदद से कतल में मुलविस 5 जवाबदारन जो पतो लगाए 4 जवाबदारन अली नवाज नेड़ो, रफीक नेड़ो, दिलदार खोर और नियाज अली कास्केल के गिरफ्तार करे संदन कब्जे में डोह में इस्तेमाल थियल कुहाड़ी और मोटरसाइकिल हथ करे वरती है। जांच दौरान गिरफ्तार जवाबदार जाती दुश्मनी जो बुनियाद ते पोरियत अहमद अबड़ो के कतल करण जो एतराफ़ पिण कयो है। एसएसपी मूजिब कतल में मुलविस एक जवाबदार इब्राहिम नेड़ो फरार थी वियो, जंहिंजी गिरफ्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। पोरियत जे पुरस्कार कतल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ्तार करण ते एसएसपी असलम लांगा जांच टीम के शाबाश ऐं तारीख़ी सर्टिफिकेट ॾियण जो पिण ऐलान कयो आहे। मुंहिंजा दोस्त वेठा हुया हिते, मां हिनखे चयो वोट की फिकर किथे मुंहिंजी महिनत ॾिसी चवंदा त साईं जेकॾहिं तव्हां पुलिस ऑफिसर न हुजो छा हुजो, मां चयो साफ़